अज जी हिन मुख़्तसर वीडियो में शहर टंडो अल्लाहयार खां कुछ किलोमीटर अॻिते मीरवाह रोड ते दरगाह पाक संघार वेझो पुराणे फिटल ढोरे ते आरामी एक मशहूर बुज़ुर्ग दरवेश अब्दुल लतीफ़ रहमतुल्लाह अलैह जे बारे में आहे, जंहिंखे मक़ामी तरह लुड़ाउ लतीफ़ जे नाले सां ॼातो सुञातो वञे थो। हिन बुज़ुर्ग जी पैदाइश ऐं वफ़ात जे साल मुतालिक़ केर बि कुझु नथो ॼाणे, पर मक़ामी तरह मशहूर रिवायतन मूजिब ही बुज़ुर्ग बि दरवेश पाक संघार जे दौर सां ताल्लुक़ रखंदड़ हो। टंडो अल्लाहयार जे मशहूर तारीख़दान ऐं मुहक़िक़ साईं ख़लील खोसो साहिब पंहिंजे किताब पाक संघार में लिखनि था त ही 10वीं सदी हिजरी जी ॻाल्हि आहे त हिक धाड़ेल नाले लुड़ाउ लतीफ़ वलार ख़िते जे कंहिं ॻोठ मां मेंहूं हणी निकितो हो। जॾहिं हू पाक संघार जी मौजूदा आस्थाने खां लांघाऊ थियो त पोयां भाग्या बि पेर खणियो पे आया, अची माल खे वेझो रसिया। उते लुड़ाउ लतीफ़ ॿी का वाह न ॾिसंदे सिधो हज़रत पाक संघार जी ख़िदमत में हाज़िर थियो। अर्ज़ कयाईं त साईं, मूं चोरी मेंहूं कायूं आहिनि, हाणे मूंखे भाग्यनि खां बचायो, वरी चोरी न कंदसि। लुड़ाउ लतीफ़ जो अहिड़ो वचन ॿुधी हज़रत पाक संघार करामत जे ज़ोर ते चोरी जूं आंदल कारियूं मेंहूं भूरियूं कारियूं करे छॾियूं। भाग्या पंहिंजो माल सुञाणण में मुंझी पिया ऐं मेंहूं सुञाणण खां इनकार कयाऊं। बाद में बुज़ुर्ग पाक संघार चोर ऐं भाग्यनि जे विच में ठाह कराए मेंहूं वापसि करे छॾियूं। लुड़ाउ लतीफ़ अहिड़ो वर्ताउ ॾिसी हमेशा पाक संघार जी ख़िदमत में रहण जो पको पह करे छॾियो ऐं पाक संघार जो धनार थी मेंहूं चारण लॻो। पंहिंजे मुर्शिद जी ख़िदमत में रही रियाज़तूं काटे वॾी मंज़िल खे पहुतो। बहरहाल मौजूदा वक़्त में दरवेश अब्दुल लतीफ़ उर्फ़ लुड़ाउ लतीफ़ जी मज़ार पुराणे ढोरे जे किनारे खां थोरो परभिरो हिक नंढड़े क़ब्रिस्तान में हिक क़दीम खॿड़ जे वण जे साए में सादे नमूने सां मौजूद आहे। हिन क़ब्रिस्तान में सिर्फ़ नंढड़नि ॿारनि खे दफ़नायो वञे थो। हिन मुतालिक़ मक़ामी ॻोठाणनि में इहा रिवायत मशहूर आहे। हिन दरवेश पाण खे क़ब्रिस्तान में कंहिं वॾे खे दफ़नाइण खां मना कई आहे।